बाकी कोई गम न ॾिस वण में मां ॿियो कंहिंजे इरफान भाई की फरमाइश साईं कीर शाह जी फरमाइश ऐं मरहूम साईं हैदर शाह मूंखे इहो सारो हर साल टेवीह सफ़र ते पढ़ाईंदो हुयो ऐं मुंहिंजी दिलि चाहे थी त मरहूम जे रूह खे ई साल सां पुॼाइण जे लाइ ही ओसारो ही नहो ज़रूरी पढ़ूं ही उहो नहो आज़ादारो के ही नहो के तारीफ़ जो मोहताज न जिते भी ही नहो पढ़ियो आहे त मौला जो पुरसो मिलियो आहे ऐं एतिरो गिरियो थियो आहे ते ईअं महसूस थींदो आहे त 4 साल जी हिकु नंढी मासूम औरतां खां पुरसो वठण आई आहे बाबे जो आज़ादारो रज के पुरसो ॾियणो अथव मौला तव्हांखे सलाम रखे मूंसां गॾिजी पढ़ाइणो अथव ओ बाबा
गुज़ारा इरफान भाई जो ऐं मौला तां सभिनी खे सलामत रखे। हे वहो मरहूम साईं हैदर शाह ख़ुसूसन हर साल 23 ते मूंखे इहो चवंदो त इहो नुओं ज़रूरु ॿुधाइजोसि ॿिए बार। मौला हुन जे रूह खे ही ईसा सवाब जेको रुगो पढ़ियोसीं मौला हुन जा दर्जात बुलंद करे। इरफान भाई असांजा महिमान मां चाहियां थो त मां घणे में घणो टाइम इरफान भाई ॾियां। बिस्मिल्लाह इरफान भाई। मौला सलाम। आबाद रहो शहजादी। इंशाल्लाह मैं कोशिश करूँगा कि ये कलाम इस बार मैं अपने अंदाज में उसको पढ़ूँ इंशाल्लाह ज़रूर। इरफान भाई ने डिस्कस कई त कोशिश कंदा मां हर साल त ही एल्बम में मता मान हो पांजो कया इंशाल्लाह मौला सलाम जी। जो छुटके शाम के जिंदा से आई बिनते अली नबी